अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आलिया सन अब्बासी। किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त टीं। लारीअ में वेठे अनूअ खे पहिरियों भेरो अहसासु थियो त उहो शायदि हमेशह लाइ ॻोठु छॾे रहियो आहे ऐं हिन जी दिलि भरिजी आई। हेॾी सारी भरियल लारीअ में उहो पाण खे अकेलो महसूसु करे रहियो हो। एतिरे क़दुरु जो हिन गुलूअ खे बि विसारे छॾियो। छा बि हो, तॾहिं बि हिन जो ॻोठु हो। हिन खे पंहिंजी माउ यादि अचणु लॻी, जेका हाणे हिन खे प्यारु न कंदी हुई ऐं सॼो वक़्तु रोंदी रहंदी हुई। हिन खे पंहिंजो पीउ बि यादि अचणु लॻो। पहलवान मुड़ुसु, डिघा छह, वेकिरो मुंहुं, वेकिरी छाती, वेकिरी पेशानी। पर दारू पीअण खां पोइ हिन जे गलनि जा हॾा निकिरी आया हुआ। अखियुनि जे बिल्कुलु हेठां वॾा ढुट निकिरी पिया हुअसि, ॼणु त अखियूं सदाईं सुणियल ऐं सुॼियल रहंदियूं हुयसि ऐं दारू पी केतिरो न मारींदो हो हिन खे। उन मार जे अहसास जे बावजूदि हिन वक़्तु पंहिंजे पीउ लाइ हिन खे हमदर्दी ऐं प्यारु पैदा थी पियो। कॾहिं उहो साॻियो पीउ हिन खे भाईंदो हो, प्यारु कंदो हो। गऊं ॾियण खां अॻु खीर जो पहिरियों गुहो हिन खे धाराईंदो हो ऐं जॾहिं गरम गरम मिठे खीर जो गुहो हिन जे तारूअ ते लॻंदो हो, तॾहिं हिन खे पंहिंजे वात में अजीब कितकिताई ऐं लज़त जो अहसासु थींदो हो ऐं हू ज़िद ॿधी बीह रहंदो हो त ॿियो बि खीर ईअं ई पीए। केतिरो बि ज़िद कंदो हो त बि माणस पिणस खेसि कॾहिं बि न मारींदा हुआ, पाण वधीक प्यारु ऐं पाॿो ॾींदा हुआ। चाचीअ जी त हिन सां ख़ासि दिलि हुई। जॾहिं माल काए मोटंदो हो तॾहिं हिन खे कुल्हे ते चाढ़े ॻोठ जी नंढी बाज़ार में घुमाइण खणी वेंदो हो। कॾहिं कॾहिं ॾाॾाईंसि को दड़को ॾींदो हुअसि त चाचसि कावड़जी पोड़े सां विड़ी पवंदो हो। बाबा ॿाड़े खे छो थो ई साईं, माल्टी करे वञी चिलिम जो पासो वठि। पोइ आहिस्ते आहिस्ते माल घटि थींदो वियो त चाचसि जो प्यारु बि घटिजंदो वियो। हिकु ॾींहुं जॾहिं हथे ख़ाली मोटियो तॾहिं हिन पुछियो हो, चाचा पंहिंजो गऊं किथे छॾे आए? तॾहिं चाचईंसि रोई विधो हो। हिन वॾे माण्हूअ खे कॾहिं बि रोंदे न ॾिठो हो। चाचे खे रोंदे ॾिसी हू बि ॿाको फाड़े रोअण लॻो। तॾहिं माणस पहिरियों भेरो खेसि चमाट हणी चयो, छोरा निभाॻा माठि कर, न त जिननि खे ॾेई ईंदीसांइ। ही यकायक छा थी वियो सभिनी खे। ऐं पोइ हिन जो ॾाढो लठ ते हलंदो मस्जिद में गारियूं ॾियणु लॻो ऐं ॻोठ जे माण्हुनि ॾाढी जुठ कई हुअसि। ओचितो लारीअ खे ज़ोरदार ब्रेक लॻो त झटके ते हू जाॻी पियो। ख़्यालनि ई ख़्यालनि में शहर अची वियो। शहर हिन कॾहिं न ॾिठो हो। हिन चौधारी निहारियो त आहिस्ते आहिस्ते शहर जो गोड़ हिन जे ज़हन में दाख़िल थियो। अहिड़ो गोड़ हिन फ़क़ति मेड़े मलाखड़े ते ॾिठो ऐं ॿुधो। हिते माण्हू त केतिरा हुआ ऐं जायूं त कहिड़ियूं वॾियूं वॾियूं। दुकान रस्ते जे ॿिन्ही पासनि ते शयुनि ऐं माल सां टिमटार थिया पिया हुआ। माण्हुनि जी कुल्हे घस लॻी पई हुई। गाॾनि ते माल रखियो, घोड़िया रड़ियूं कंदा थी रहिया। लारियूं, मोटरूं, बगियूं ऐं टांगा त एतिरा अकीचार पिया आया विया। गुलूअ हिन खे बांह ते हथु रखियो, उथो अनू शहर अची वियो। ॿई लारीअ मां लथा, पर ॿिन्हिनि खे ख़बर न हुई त केॾांहुं वञनि। ज़िंदगीअ जी हक़ीक़त हाणे हिननि जे ज़हन में डपु पैदा करणु शुरू कयो। ॿई उहो सोचे रहिया हुआ त हू सुम्हंदा किथे। ॻोठ में त ओतारो हो, न त बि केतिरियूं फिटल जायूं ऐं मन हुआ। हिते त रुॻो माण्हू हुआ, हेठि माण्हू, मथे माण्हू, खाॿे माण्हू, साॼे माण्हू। हेतिरा माण्हू किथे सुम्हंदा हुआ। अॻियां साम्हूं हिकु टांगे स्टाण वटि माण्हू नल ते पाणी भरे रहिया हुआ ऐं केतिरा माण्हू कतार ठाहियो पंहिंजा डोल ऐं बाड़दियूं रखियो वेठा हुआ। पाणी ॾिसी हिननि खे पंहिंजी लारीअ में चढ़ियल धूड़ जो ख़्यालु थियो ऐं वधी नल ॾांहुं आया। गुलू अॻिते वधी नल ते आयो त 8-10 माण्हुनि हिक ई वक़्त में रड़काई, अबे क्या करता है? हथ मुँह था धोऊं। बड़े आए हैं लाड साहब के बच्चे, मुँह हाथ धोना है। देखता नहीं कि इतने लोग पहले से खड़े हैं। चलो चलो भागो यहाँ से, हिकिड़े डोल भरींदड़ चयो। शहर जी उहा पहिरीं चोट हुई हिननि ते। मार, हिते त पाणीअ ते बि माण्हू विड़ियो था पवनि। हू अॻिते वधी आया। यर भरिसां खाइण, यर भेण सां खाइण थिए आया। पुट अञा कर शहर अचण जूं ॻाल्हियूं। अनूअ ॾुखारी टोक मां चयो, तो बि त चयो त घर में मोचड़ा पिसाए रखिया आहिनि, पर यार हाणे करियूं छा? हींअर त खणी पैसा आहिनि, पर पैसा खुटी विया त छा कंदासूं ऐं सुम्हंदासूं किथे? न ॼाण न सुञाण। गुलूअ गंभीरता सां चयो, पोइ हल त वापसि ॻोठु हलूं। अनूअ अणलखी उमेद भरे लहजे में चयो, न यार, ॻोठ बि साॻी ॻाल्हि, ओतारनि में केसीं सुम्हंदासीं ऐं खाईंदासीं छा? जहिड़ा ॻोठ में तहिड़ा हिते। हिते घटि में घटि खाइण पीअण जो सामान नज़र त अचे थो, ॻोठ में त उहो बि कोन्हे।
रुगो भींग पई वाका करे। हू हली हली थकिजी पिया पर शहर खुटियो ई न। बेमक़सद बेमंज़िल हलंदा रहिया। जिते किथे टांगनि मोटरुनि लारियुनि गॾनि गाॾियुनि जी पीउ पीहां लॻी पई हुई। हली हली थकिजी पिया तॾहिं गुलूअ चयो, यार भेण साईं शहर त खुटे ई नथो। ईअं हलंदा रहियासीं त सिजु लही वेंदो, बुख बि लॻी आहे। उहो साम्हूं होटल आहे, हल त कुझु मानी खाऊं। ॿई ॼणा होटल में घिड़ी विया। अंदरि केतिरा माण्हू मानी खाई रहिया हुआ। के चांहि पी रहिया हुआ त के सोडा लेमन पी रहिया हुआ। हीअ बि डिॼंदा डिॼंदा हिकु ख़ाली टेबल ते अची वेठा। एतिरो गोड़ हिननि कॾहिं बि न ॿुधो। लाल टोपी वाले भाई से आठा नालो, 2 सिंगापुरी चाय, 2 बिरयानी, 1 मगज़ भुना। ऐं उन्हनि होकनि सां वरी घंटीअ जो शोर, टणन टणन। अनूअ थधेरी हवा घुघाट कंदे बिल्कुलु पंहिंजे मथे वटि महसूसु कई। मथे निहारियई त छत में पखा तेज़ तेज़ फिरी रहिया हुआ। हिनखे अची डपु थियो त मथां न किरी पवनि। हिनखे घणा साल अॻु जो पढ़ियल बिना तार बिजलीअ वारो सबक़ु यादि अची वियो। अड़े हीअ त शायदि बिजलीअ ते था हलनि। पर पखनि जो घुघाट अञा ताईं हिनखे ड्रेजारींदो रहियो। बोलो क्या चाहिए? बेरो अची अॻियां बीठनि। मानी खाईंदासूं, बोड़ मानी। सिंधी माण्हू हो क्या? काए का बोड़ मानी खाएगा? काए का बोड़ खाएगा? जेको हुजे, गुलूअ हिसजी चयो। आलू चाम, मगज़ फ्राई, मगज़ मसाला, भुना गोश्त, मुर्गी, दाल सब्जी। अनूअ खे मेड़े वारा ॾींहं यादि अची विया ऐं हिन पंहिंजे हाफ़्ज़े ते ज़ोर ॾींदे चयो, भुना गोश्त ऐं रोटी। रोटी या नान? नान, गुलूअ चई ॾिनो। बच्चा लोग के लिए 2 भुना गोश्त, 2 नान लाओ, जल्दी में। ॿई ॼणा बेरनि जी फुड़तीअ खे हैरत सां ॾिसी रहिया हुआ। माण्हुनि जे मथां आॾा टेॾा थींदा, प्लेटुनि जे मथां प्लेटूं, 4-4 गिलास हथनि में खणी हू ईअं लॻी रहिया हुआ ॼण त ख़ाली हथे पिया लॻनि। घड़ीअ खां पोइ 2 प्लेटूं बोड़ जूं ऐं 2 नान ऐं 2 गिलास पाणीअ जा बेरो रखी वियुनि। डिॼंदे डिॼंदे हिननि मानी खाइणु शुरू कई। सालनि खां पोइ हिननि ॿिन्हिनि खे अहिड़ो लज़ीज़ खाधो नसीबु थियो। गुलूअ त वॾा वॾा लंबड़ हणी पे खाधो, ॼण त ज़िंदगीअ में आख़िरी भेरो मानी खाई रहियो। मानी खाई हू उथिया ई मस त ॿाहिरि रड़कई, बच्चा लोग से 2 रुपया 12 आने लो। गुलूअ जो साह ई सुकी वियो। हिन वटि बाक़ी रुपयो ऐं 12 आना वञी बचा हुआ। 5 रुपया त लारीअ जो भाड़ो ॾिनो आई। डिॼंदे डिॼंदे रुपयो 12 आना कढी दख़ल ते वेठल माण्हू अॻियां रखियाई। 1 रुपया और। दख़ल ते वेठल सेठ हिन ना निहारियो। ॿिया पैसा त आहिनि कोन। गुलूअ डिॼंदे चयो, 1 रुपया और निकालो, जल्दी करो। गुलू माठ करे बीह रहियो। बैरो जंहिंखे हिन मानी ॾिनी हुई सो बि अची बीह रहियो। सेठ हुन ते गरम थी वियो। पैसा पूछे बगैर क्यों खाना दिया तुमने इनको? सेठ में समझा इनके पास पैसे होंगे। अबे निकालो 1 रुपया, नहीं तो। गुलूअ पंहिंजे खीसे ॾांहुं हथु वधाए ख़ाली खीसो बैरे खे ॾेखारियो। हिन जो ईअं करणु ऐं बैरे भरे हिकु थप्पड़ वाहे कढियसि। साला सुअर का बच्चा, पैसा निकालो, नहीं तो हम तुम्हारी। गुलूअ खे थप्पड़ लॻी सो थिड़ंदो वञी हिकु कुर्सीअ सां लॻो। अनूअ जी दिलि वेही रही ऐं हिन उतां खिसकी भॼण जी कोशिशि कई त सेठ अॻियां हथु वधाए खणी ॻिचीअ खां झलियुसि। भागता है साला, खाना खा के भागता है। 2-4 मुकूं अनूअ जे मथां अहिड़ी ज़िपट सां अची कड़कियूं जो हिन खां दाह निकिरी वई। माण्हुनि जो मेड़ गॾु थी वियो। जेतिरा हुआ माण्हू ओतिरा आवाज़। आख़िर हिकु थुल्हो माण्हू अॻिते वधी आयो ऐं ॿिन्हिनि खे छॾायई। कितना पैसा है सेठ? 1 रुपया। बस, मैं समझा था इन्होंने शायद तुमको लूट लिया था। ये लो, काहे को बच्चों को 1 रुपये के लिए मारते हो? हिन माण्हू पैसा ॾेई हिननि जी जान छॾाई ऐं ॿिन्हिनि खे ॿाहिरि वठी आयो। किथां जा वेठल आहियो? हिन शख़्स सिंधीअ में पुछियो। हेॾे घुमसान खां पोइ हिनखे सिंधीअ में ॻाल्हाईंदो ॿुधी हिननि जे दिलि जो आथत वधी वियो। यार हिन शहर में रुॻो धारिया न, कुझु पंहिंजा बि आहिनि। गुलूअ ऐं अनूअ हिकिड़े ई वक़्तु सोचियो। धारी ॿोलीअ हिननि जी सोच खे ॼण त बंदि ॿधी छॾियो। ठटे जा, गुलूअ कूड़ ॻाल्हायो। हिते कीअं आया आहियो? असीं ॿई भाइर आहियूं। असांजा माउ पीउ मरी विया आहिनि। चाचे घरां कढी छॾियो आहे, सो शहर कमाइण आया आहियूं। पढ़ियल आहियो? 4 दर्जा खनि। उमिरि घणी अथव? आउं 15 सालनि जो आहियां ऐं हीउ 14 जो। गुलूअ धुको हयो। हिते को ॼाणू सुञाणू अथव? न साईं। जी, कुझु न,
मूंसां अचो। हू हिननि ॿिन्हिनि खे वठी हिकु बगीअ में अची वेठो। कुझु वक़्तु बगीअ जे खटक खड़ा के ॼण त हिननि जे ज़ख़्मी हिसियल ज़हन खे लोली ॾेई निंडाखड़ो करे छॾियो। पर रस्ते जे जोबन उन निंड खे ज़रे ज़रे उखेड़े ते विधो। टांगे हिकु खूबे मां चीचाट करे पाण छॾाइण जी कोशिशि कई त दो छटीअ जी हिकु सीख अनूअ जे चेल में चुभी हिन जे ख़्यालनि जे बंदि वहकिरे खे वरी वहाए छॾियो ऐं हिन पहिरियों भेरो पंहिंजे मोहसिन जो मुंहुं गौर सां ॾिठो। उहो चहिरो हिकु आम चहिरो हो। कुझु बदसूरतीअ ॾांहुं मायल अखियुनि में ॻाढ़ाइण जे बजाए पीलाण वधीक हुयसि ऐं अखियुनि जे बिना हेठां ॿ वॾा ढुट हुअसि ॼण त अखियूं सुॼी पियूं हुअसि ऐं मथां सोज लही अखियुनि जे तराईअ में लही पई हुई। नकु मिनू सोड़ो, वात ॼण त ट्रिकुंडो थिए लॻो। ॾाढ़ीअ जे वॾनि थुलनि कलमनि उन ट्रिकुंडाईअ खे हेकारी वधीक निमाया करे विधो। ओचितो बगी बीह रही ऐं अनूअ जो जाइज़ो अध में रहिजी वियो। संदन मोहसिन चयो, हिते बीहो त आउं सॼांव थो। ईअं चई उहो हिकु गुदाम जहिड़ी जाइ जो वॾो दरवाज़ो थोरो खोले अंदरि हलियो वियो। गुलूअ अनूअ ॾांहुं निहारियो। उन वक़्तु हिननि ॿिन्हिनि जा ज़हन कंहिं ख़ासि जज़्बे खां बिल्कुलु ख़ाली हुआ। पाण ॼण त हिक ॿिए सां हमदर्दीअ बदिरां अदावत हुयनि। शायदि ॿई हिक ॿिए खे हिन बेवसीअ लाइ जवाबदार सम्झी रहिया हुआ। हेसी ताईं ॻोठ में बि हिननि कॾहिं पाण खे एतिरो लाचार ऐं बेवस महसूसु न कयो। साॻिए वक़्तु हिकु ई ख़्यालु ॿिन्ही जे ज़हन में आयो हो त हिते बि जे रहण ऐं मानीअ जो सठो न थियो त छा थींदो। उहो ख़्यालु ई ड्रेजारींदड़ हो। ख़ासि करे अनूअ जे दिलि में त उहो भउ वेठल हो त ॻोठ वञण बि हाणे हिन लाइ मुमकिन न हो। हिन खे रखी रखी मलंग जे फाटल मथे जो ख़्यालु थिए आयो। उहो ई हिन जे दिलि में ॻोठ वापसि वञण जे ख़्याल खे मारे छॾण लाइ काफ़ी हो ऐं शहर में पहिरीं टिकी खीर भरी हू ॾिसी चुको हो। हिन हिकु फिकी मुर्क खिली गुलूअ ॾांहुं निहारियो। गुलूअ जे चपनि ते बि हिकु फिकी मुर्क मिली आई, हमदर्दी तौरु या ललकार तौरु। उस्ताद थो सॾेव। दरवाज़े मां हिकु ॻिची ज़ाहिर थी ऐं खेनि सॾे रही हुई। हू वधिया त दरवाज़ो थोरो खुलियो ऐं हिननि जे अंदरि अचण ते बंदि थी वियो। हिकु छोकिराट तेल में मर कपिड़नि में संदनि अॻियां बीठो हो। अंदरि गोदाम में 4-5 पुराणियूं मोटरूं बीठल हुयूं। कंहिं में फीथा कोन त कंहिं में छत कान। उन्हनि ते मिटीअ जा त एतिरो ॼमी विया हुआ जो उन्हनि जे असुल रंग जी ख़बर कान थिए पई। पट ते हेॾां होॾां लोह जा टुकड़ा औज़ार ऐं तेल हणा ॻुणनि जा टुकड़ा टिड़िया पखड़िया पिया हुआ ऐं चौधारी किनी थियल कड़े तेल जी बुई पखिड़ियल हुई जीअं घाणे जी मर में थींदी आहे। उहो छोकिराट खेनि वठी हिकु काठ जी ॾाकण ते चढ़णु लॻो। उन ॾाकण जा ॾाका बि ज़बून हालत खे पहुतल हुआ ऐं एतिरी सोढ़ी हुई जो फ़क़ति हिकिड़ो ॼणो चढ़ी थिए सघियो। ॾाकण चढ़ी मथे हिकु चङी मोचारे कमरे में पहुता। अंदरि हिकु खट विछाई पई हुई जंहिं ते हिकु करोड़ो माण्हू अधु लेटियो पियो हो। संदसि अखियूं दरवाज़े तरफ़ हुयूं ऐं हीअ अंदरि घिड़िया त हिन खेनि ॾिठो। संदन मोहसिन हिकु कुर्सीअ ते वेठो। हिन जे पोयां बिना शीशनि जे कबटनि में बि के औज़ार पुराणा पना ऐं तेल हणा कपिड़ा मलोटो थिया फसिया पिया हुआ। हिकु अधु शीशो साबित बि हो जंहिंमें अधु भॻल तस्वीर में सुहिणी अछी ॾाढ़ीअ वारो हिकु सिख वॾी विहाणे ते टेक ॾियो वेठो ऐं संदसि हिकु हथु तरार जे मुठीअ ते हो ऐं हिकु हथ ते कोपन चढ़ियल बाज़ वेठो। कबट जे पासे में टंगड़ीअ ते धोतल कपिड़ा हिकु मेरे टुआल सां ढकिया पिया हुआ। 2-3 कुर्सियूं कुंडुनि में पियूं हुयूं जन ते बि पुराणो सामान पियो हो। हिकु टिपाई पियल हुई जा मिटी ऐं मर खां कारी थी वई हुई। खट जे कुंड खां हिकु घुगी रखी हुई जंहिं ते गिलास ऊंधो थियो पियो। खट ते वेठल माण्हू ॼण त निंड मां उथियो ऐं संदसि अखियूं ॻाढ़ियूं रेटो थियल हुयूं। संदसि गोॾ जो पलांद हटी कारनि वारनि सां झिंझियल टंग खे ज़ाहिर करे रहियो। हिन खे हिकु धोतल गंजी पियल हुई। संदसि मुंहुं डिघो ऐं सन्हो ऐं सनी तलवार कट मुछनि उन खे हेकारी ड्रेग ॾेई छॾी हुई। हीअ आहिनि उहे छोकिरा उस्ताद। हिननि जे मोहसिन ॼण त तारीफ़ कराईंदे चयो। छा नाला आहे अव्हां जा? उस्ताद पुछियो। सनड़े जिस्म हूंदे बि हिन जो आवाज़ु कंहिं पाॾे जहिड़ो रंभंदड़ ते भायो। साईं आउं गुलू आहियां ऐं हीअ अनू। गुलूअ हबकंदे चयो। उस्ताद हिकु डिघी हूं कई। घड़ीअ लाइ माठ थी वई। पोइ उस्ताद खे तिखियुनि नज़रुनि सां घूरींदे चयो,
अवां ॿिन्हिनि खे कम सां लॻाईंदासूं, पर हिकु ॻाल्हि ॿुधी छॾियो, शहर में अवी नवां नवां आहियो, जे कम खां नटाईंदा या कंहिं कम खां न कर कंदा त अव्हां जा हॾ गुॾ भञी रखंदुसि ऐं पोइ शहर जे गटरनि में पिया सुकल मानियूं ॻोल्हींदा। हीउ छोकर लालू अव्हां खे अॼु ई कम ते वठी वेंदो। अड़े लालू, अॼु हिननि खे बि पाण सां वठी वञजांइ। जी उस्ताद, लालूअ जवाबु ॾिनो। खेनि हेठि मोटुनि पुठियां गुणियूं विछाए ॾिजां त उते सुम्ही रहनि, मानी जीअं ॿियनि जी ईंदी तीअं हिननि जी बि ईंदी, सम्झई? जी हा उस्ताद, बसि वञूं। हू वरी लालूअ सां गॾिजी हेठि लही आया। वेंदे वेंदे अनूअ उस्ताद जूं अखियूं पंहिंजे पुठ में खुपंदियूं महसूसु कयूं ऐं हिन आॾो थी लिकी पोयां निहारियो ऐं ॾिठाई त उस्ताद ॿिन्हिनि खे पोयां वेंदे घूरे ॾिसी रहियो हो। लालू चुपचाप हिननि खे सुम्हण जी जाइ ॾेखारी, जितां हिन मेड़े चूंडे लोह जा टुकर टोटा ऐं औज़ार खणी जॻह साफ़ करे छॾी। लालूअ खे ॼण हिननि सां को बुग़्ज़ हो जो हिननि सां ॻाल्हायई बि न थिए। ॿिन्हिनि खे हिन जी ख़ामोशी ॾुखी पई लॻी। गुलूअ वझ वठी चयसि, लालू भला काकूस किथे कबो? लालूअ खे हुन सवाल ते खिल अची वई, पर उन खिल में बि टोक हुई। हिन चयो, हू दर खां ॿाहिरि जेको गटर आहे उन में हेठि लही वञ, गटर जी भित जे आॾक में। ऐं हू गुलूअ खे गटर जी आॾक ॾेखारण लाइ दर ताईं वधी आयो। गुलू ॿाहिरि हलियो वियो ऐं लालू वरी मोटी हिकिड़ी भॻल मोटर जे मडगार्ड ते वेही रहियो। पोइ हिन ॼण कंहिं खार मां चयो, बचू, उस्ताद खे तूं पसंदि अची वियो आहीं। अनूअ कुझु न सम्झो ऐं हिन रुॻो ॻाल्हाइण ख़ातिर चयो, सो कीअं? बचू, मूं उस्ताद खे तोॾे तकींदो ॾिठो। ऐं लालू ॼण त हसद मां ॾंद कढी खिलण लॻो। उहे ॾंद किने संगतरे जहिड़ा पीला हुआ ऐं उन्हनि मां बदबू जो हिकु उॿरो अची अनूअ जे नक ताईं पहुतो। तुंहिंजे ॾंदनि में त केतिरी न बांस आहे लालू, अनूअ हिन सां हमदर्दीअ जे नमूने में चयो, पर संदसि मक़सदु ॻाल्हि खे बदिलाइणो। तंहिंमें तुंहिंजो छा? लालूअ जी अखियुनि में सिधी सही दुश्मनी भरिजी आई। हिन खे पंहिंजे ॾंदनि जी बदबू जो एतिरो अहसासु अॻे कॾहिं बि न थियो। अनूअ को बि जवाबु न ॾिनो। गुलू बि मोटी आयो। राति थियण ताईं उहो उते ई वेठा रहिया। उन विच में उस्ताद ऐं संदसि मोहसिन उथी ॿाहिरि हलिया विया हुआ। उस्ताद कपिड़ा बदिलाए धोतल पाता हुआ ऐं उन्हनि कपिड़नि पाइण सां हिन जी शख़्सियत वधीक रोबदार थी पई हुई। वेंदे वेंदे वरी हिननि हिकु नज़र अनूअ ऐं गुलूअ ते सरसरी तरह विधी ऐं ॿाहिरां हलिया विया। हू ईअं ख़ामोश वेठा रहिया ॼण त हिननि न ॻाल्हाइण जो कसम खाधो। अनूअ खे हुन माठ में वेठे वेठे झूठा अचण लॻा ऐं कॾहिं निंड कॾहिं जाग में हू वधंदड़ ऊंदहि खे तकींदो पंहिंजे पाण में समाईंदो रहियो। सभ खां मुंझाईंदड़ ऐं शायदि ड्रेॼारींदड़ ख़्याल जो वर वर करे हिन खे सताए रहियो हो सो लालूअ जो चवणु त उस्ताद हिन खे पसंदि कयो हो ऐं उन सां गॾु हिन जी फिकनि पीलनि ॾंदनि जी कमीणी मुर्क। ओचितो हिन खे बुख महसूसु थियणु लॻी ऐं हिन गुलूअ ॾांहुं निहारियो, पर ऊंदहि में सिर्फ़ु गुलूअ जे साह खणण जो आवाज़ु हिन खे ॿुधण में आयो। ऊंदहि में साह खणण जो आवाज़ु हिन में हिकु अजीब ग़ैर यकीनी ऐं भव जो अहसासु पैदा करणु लॻो। उहो आवाज़ु ॼण त बिन उघाड़ो ऐं किरहत पैदा कंदड़ हो, बिल्कुलु ईअं जीअं निंड ई निंड में को कीड़ो या जीतो उघाड़े बदन ते सुरणु लॻंदो आहे। हिन जे दिलि में गुलूअ सां ॻाल्हाए दिलि जो उहो भार हल्को करण जो ख़्यालु आयो, पर लालूअ जो ख़्यालु करे चुप रहियो। पर गुलूअ संदसि मदद कई ऐं गुलूअ चयो, हींअर पिण सां बुख लॻी आहे। अनूअ खे घड़ीअ लाइ ईअं लॻो ॼण त घोर ऊंदहि में उजाले जो हिकु चिमकाट टिड़की पियो ऐं हिन हिकु थधो साह भरे चयो, हायर बुख त मूंखे बि लॻी आहे। वरी ख़ामोशी छांइजी वई। लालूअ ते ॼण त हिननि जो बुख जे ऐलान जो को असरु न थियो। वरी बि गुलूअ हिमत कई, लालू हींअर बुख जी को बिलो कर। लालूअ खे उहा गहराइप पसंदि आई। माचिस जी तीली ॿारे पहिरीं उन जे फिकी रोशनीअ में हिननि ॿिन्हिनि खे ॾिठाई ऐं पोइ हिकु मेणबती ॿारे मोटर जे मडगार्ड ते उभी करे रखियाईं। कमरे में झीणी झीणी बीमार रोशनी फैलिजी वई। उन साॻी भॻियल मोटर अंदरां हिन ॿ चीनीअ जूं थालियूं कढियूं ऐं ईअं चई ॿाहिरि निकिरी वियो, आउं मानी वठी थो अचां। अनूअ लालूअ जे वञण ते ॼण सामत जो साहु खयों। दरअसल मेणबती जी रोशनी हिन खे हिमत मोटाए ॾिनी हुई।
हिन गुलूअ ॾे ॾिठो जो ज़ोर ज़ोर सां पंहिंजा चॾा खणी रहियो हो। यार भेण सां हिते त ॾाढा कीड़ा आहिनि। गुलू मूंखे त हिते डपु थो थिए, हल त हितां निकिरी हलूं। अनु पंहिंजे दिलि जी ॻाल्हि करण खां रही न सघियो। केॾांहुं? गुलूअ मुख़्तसिर सवालु कयो। सवालु मुख़्तसिर ज़रूरु हो, पर उन में अणॾिठल ऐं भवाइतो आईंदो नांग जियां फण कढियो वेठो हो। अनु खे को जवाबु कोन सुझो, उन करे ॻाल्हि वधाइण लाइ चयईं, भला हिते असां खां कहिड़ो कमु कराईंदा? गुलूअ हल्को टक ॾिनो। यार भेण सां सफ़ा को ॿुधूं आहीं, ॾिसी कोन थो त भॻल टुटल मोटर पिया आहिनि, ज़रूरु को मिस्त्रियुनि जो कमु हूंदो। मिस्त्रियुनि जो कमु राति जो? अनु मासूमियत मां सवालु कयो। शहर में सभु कम शायदि राति जो थींदा आहिनि। गुलूअ खे बि को जवाबु कोन सुझो। बाबो त शहर कमाइण ॾींहं जो ईंदो आहे। यार हिननि जो कमु को राति जो हूंदो, पाण खे छा आहे? राति जो कमुकार करे ॾींहं जो सुता पिया हूंदासूं। गुलूअ ॼण त पंहिंजे पाण खे ॾढु ॾींदे चयो। अञा हिन ॻाल्हि पूरी बि न कई त लालू मानी खणी आयो। 3 नान ऐं ॿोड़ जो प्लेट टिनी गॾिजी मानी खाधी। मानी खाइण वक़्तु कंहिं बि कोन कुछो। मानी खाई 3 ॼणा ॿाहिरि रस्ते ते नल मां पाणी पी हथ धोई वरी अंदरि आया। लालूअ कन मां सिगरेट जो अधड़ कढी दुखायो ऐं सिगरेट जी हल्की कौड़ी ख़ुशबू सॼे कमरे में फैलिजी वई। गुलूअ खां रहियो न थियो। यार उन मां त फूक भराए। लालूअ खे गुलूअ जी उहा गहराइप वरी पसंदि अची वई। सो सिगरेट हिन ॾे वधाए चयईं त अचे। भले 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 अचे, सिरसैद जो बचे। गुलूअ खे ॻोठ जो ओतारो यादि अची वियो। लालूअ खिली ॾिनो ऐं टहक ॾेई चयईं, तूं दिलबर आहीं, भले पीउ, पर हिन खे न ॾिजांइ। गुलू उन वक़्तु सिगरेट अनूअ ॾे वधाइण वारो हो, पर हथु रोके विधाईं। छो? लालूअ चयो, बसि मुंहिंजी मर्ज़ी। अनूअ जी दिलि लही वई। सिगरेट न मिलण जे करे न, पर लालूअ जे वेण जे करे। गुलूअ सिगरेट लालूअ खे मोटाए ॾिनो। लालूअ खे अलाए जे कहिड़ो ख़्यालु आयो। सिगरेट अनूअ ॾे वधाए चयईं, अचे बचू, छा यादि कंदे? अनूअ रुगो कंधु धूणे न कर कई। यार ही त मासूकनि वारा नखरा पियो करे। न पी त न पी, चढ़ अंगूठे ते गांडू। लालू बात संभाले ॻाल्हाए, न त अनूअ खे ॼण त हिन थप्पड़ वहाए कढियो। न त तूं छा कंदेड़े, हल। लालू अञा लफ़्ज़ बि पूरो न कयो त अनो टप ॾेई मथां चढ़ी वियो। लालू हिन खां 2-4 साल वॾो हो ऐं खांसि घणो सघो हो, पर हिन ओचिते हमले लाइ बिल्कुलु तयारु न हो। बेख़बराईअ जे करे हू पाण संभाले न सघियो। अनु पंहिंजे उमिरि जे लिहाज़ खां ॾाढो सघो हो ऐं लालूअ जी बेख़बरी हुजण जी हिन खे अॻिराईअ जो फ़ाइदो बि ॾिनो ऐं हिन जी छातीअ ते चढ़ी पहिरियां 2-4 हथ अहिड़ा वहाए कढियसि जो लालूअ खां सघ मोकिलाए वई ऐं हिन जी जवाबी ताक़त ॼण त हवा थी वई। जेकॾहिं गुलू अनूअ खे न उथारे हा त शायदि अञा बि वधीक मारे सां, ऐं ॿियो त हिन जे ॾंदनि मां बदबू जो अहिड़ो त ओकारो आयो जो हिन जी दिलि कची थियण लॻी हुई। अनु उथियो ऐं चयाईं, रिढ जा पुट आईंदे वात मां गार कढी अथई त ॼाड़ी भञी छॾींदोसि। लालू कुझु वक़्तु ईअं ई लेटियो रहियो, पोइ उथियो। हिन ॾांहुं घूरे निहारियईं, जंहिंमें आईंदे वेर वठण जी सिधी सही ललकार हुई, पर हू वाक़ई अनूअ खां डिॼी वियो। हीउ ॿहिराड़ीअ जो झगड़ालू ॿिलो ॾाढो सघो आहे। हिन सोचियो। गुलूअ हिननि ॿिन्हिनि जो तमाशो पियो ॾिठो। हिक तरह सां हिन खे ख़ुशी थी हुई त संदसि दोस्त खटी वियो। ओचितो ॿाहिरां रड़ती, अड़े छोरा दर खोल। आयो उस्ताद। लालूअ सॾ जो जवाबु ॾिनो। उस्ताद अंदरि दाख़िल थियो। टिनी ते हिकु सरसरी नज़र विधाईं ऐं पोइ चयाईं, अॼोकी ड्यूटी होटल जे पुठियां। ईअं चई उस्ताद मथे हलियो वियो। लालूअ चयो, जी उस्ताद। ऐं खन खां पोइ चयाईं, अचो त हलूं। ऐं हिकु नंढी ॻोथरी खणी अनूअ खे हथ में ॾिनई। ॻोथरी चङी ॻरी हुई। हू ॿई लालूअ सां ॿाहिरि आया ऐं हिकु घिटीअ में मुड़ी विया। राति काफ़ी गुज़री चुकी हुई। रस्ते ते फ़क़ति का एकड़ ॿेकड़ मोटर गाॾी ते लंघी। के माण्हू तिखा तिखा क़दम खणंदा पंहिंजी पंहिंजी मंज़िल ॾांहुं वञी रहिया हुआ। अॻियां टांगनि जी स्टैंड ते हिकिड़ो बगीअ वारो गाॾी जोटे रहियो हो। लालूअ खे ॾिसी उहो मुश्कियो। अड़े लालू, किथे पियो वसीं? ॾिसण में कोन थो अची।
बस मिड़े मौला जे मुल्क में पिया तगूं, लालूअ हलंदे ई जवाबु ॾिनो, कमु न मिलई त वरी मूं वटि हलियो अचिजांइ, गाॾी तुंहिंजी मिल्क आहे, टांगे वारे खिलंदे चयो। लालूअ को बि जवाबु न ॾिनो। गुलू ऐं अनू बि चुपचाप लालूअ पोयां हलंदा रहिया। गच वक़्त खां पोइ वरी हिकु गटर आयो ऐं लालूअ उन जे किनारे किनारे हलंदे हिक हंधि बीही रहियो। हीअ अहिड़ो अंधो जिते रस्ते जे बतियुनि जा बल्ब कोन थे ॿरिया ऐं ज़रे घटि ऊंदहि हुई। लालू हिकु पासे वारी घिटीअ में मुड़ी वियो। थोरो अॻियां हिकु वॾी जाइ हुई जंहिंजे अॻियां हिकु वॾी मोटर बीठी हुई। लालू इन्हनि खे हथ सां इशारो करे मोटर ताईं वठी आयो। ॾिसंदे ॾिसंदे लालूअ खीसे मां औज़ार कढिया ऐं अनूअ वारी ॻोथरीअ मां बि 2-3 औज़ार कढियाईं। हिकिड़ो औज़ार हिन मोटर जे पुठियां हेठां फासाए नट फेराइणु शुरू कयो। गुलू ऐं अनू हिन खे तकींदा ॾिसंदा रहिया। जॾहिं उहो औज़ार जेक फासी पियो तॾहिं हिन हिकिड़े फीथे जा नट ढिला करणु शुरू कया। नट ढिला करे वरी अची जेक खे लॻो ऐं अनूअ खे उन जे मुठीअ खे फेराइण लाइ चयाईं। आहिस्ते आहिस्ते जीअं को खड़को न थिए, अनू उन मुठीअ खे गोल फेराईंदो रहियो ऐं पोयां गाॾीअ जो ढंढर मथे खॼणु लॻो। जॾहिं फीथा ज़मीन खां मथे खॼी विया तॾहिं लालू आहिस्ते करे हिकिड़ो व्हील कढी वरितो। गुलूअ खे इशारो ॾिनई त व्हील खे खणी परे करे रखे। 2-3 सिरूं खणी व्हील वारी जाइ ते रखियईं ऐं पोइ जेक खे उबती फेरे सां कढी वरिताईं। उन खां पोइ हिन स्क्रू ड्राइवर सां पोयां जूं 2 ॻाढ़ियूं बतियूं ऐं बल्ब कढी वरिता। हिन सॼो कमु अहिड़ी तेज़ी ऐं फुर्ताईअ सां थे कयो जो ज़रो बि खड़को न थियो। कुझु वक़्तु तरसी हेॾां होॾां ॾिसी लालू फीथे खे गाॾीअ वांगुरु हथ सां हलाईंदो वापसि मोटियो। अनू ऐं गुलू बि हिन खे हैरत सां ॾिसंदा ॼण त कंहिं जादूअ जे असर हेठि हलंदा थिया आया। जॾहिं उहे वरी पंहिंजी जाइ ते पहुता तॾहिं अनूअ खां ॼण त थधो साहु निकिरी वियो। लालू टपड़ उते छॾे पाण मथे हलियो वियो ऐं अनू ऐं गुलू हेठि अकेला रहिजी विया। अनू आहिस्ते चयो, हीअ ही त चोरनि जो अॾो आहे, भॼ त भॼूं। गुलू पहिरीं त कुझु बि न पुछियो पर पोइ चयईं, हीअर भेण सां फाथा त बराबरि चोरनि वटि आहियूं, पर करियूं सो छा करियूं? छा बि थी पवे आउं त सुबुह जो हितां निकिरी वेंदुसि। हली का मज़ूरी मड़ी कबी त बि मानी टुकुर पियो मिलंदो। हिते जे झलिजी पियासूं त पवंदासूं काठ में। मानी त मिलंदी पर राति जो सुम्हंदासीं किथे? किथे न किथे कंहिं ऊंदाहे छपरे या टांगनि वारे स्टान ते सुम्ही रहंदासूं। जेका तुंहिंजी सलाह चई सच थो, ॻोठु कोन्हे जो लिकी वेंदासूं। शहर में पुलिस वारनि जे वर चढ़ियासूं त खथा खणी छॾींदा। एतिरे में लालू मोटी आयो। अनू उस्ताद थो सॾे। अनूअ ते ॼण त छिप किरी पई। हिन जे वात मां रुॻो उहो अखर निकितो, छो? मूंखे कहिड़ी ख़बर? उस्ताद खां पाण वञी पुछ। लालूअ जे आवाज़ में साफ़ दुश्मनी हुई। अनू ॿुॾतर में पइजी वियो। हिन जी दिलि चयो त उन वक़्तु ई दर खोले ॿाहिरि हलियो वञे, पर राति जो केॾांहुं वञे? जे उस्ताद ॾे न वियो त उस्ताद सटे विझंदुसि, जे वेंदो त छा थींदो? उस्ताद तोखे पसंदि कयो आहे। लालूअ जा लफ़्ज़ हिन जे कननि में ॿुरण लॻा ऐं अलाए छो हिन खे मलंग वारो वाक़ियो यादि अची वियो। हिन जी दिलि ज़ोर ज़ोर सां धड़कण लॻी। जेकॾहिं उस्ताद बि हिन खे पंहिंजा कपिड़ा बदन सां चुटंदा महसूसु थिया। हिन खे बेअख़्तियार मुटण जी ख़्वाहिश थी ऐं अनूअ महसूसु कयो त जेकॾहिं उन घड़ीअ न पेशाब न कयो त हिन जी सुथण आली थी पवंदी। ऐं पेशाब करे थो अचां, अनूअ गीत ॾेई चयो। हाणे दर कोन खुलंदो, मथे वञी उस्ताद जे काकूस में पेशाब कर। लालू ॼण त हिन खे हर तरह परेशान करण ते संदरो ॿधो बीठो हो। उहो आहिस्ते आहिस्ते उथियो। हिन महसूसु कयो त हिन जो सॼो बदन ॾकी रहियो हो। हिन जे ज़हन में बि मुख़्तलिफ़ राहूं मुतयन थियण लॻियूं। लालूअ खां चाॿियूं ज़ोरीअ फुरे ॿाहिरि भॼी वञणु या उस्ताद वटि वञणु। खुप ऊंदहि जे करे पहिरीं राह न आवड़ियसि, नेठि ॿी राह अख़्तियार कयईं ऐं सॼो ॾकंदो हू मथे चढ़ी वियो। ॾाकण जे भर में काकूस हो। हिन ॾकंदे दरवाज़े खे धिको ॾिनो। दरवाज़े जे चीचड़ ते हिन खां हिकु डिघो छिरिको निकिरी वियो। उस्ताद रण कई, केरु आहे? आउं आहियां अनू उस्ताद। हिन ईअं भायो ॼण त हू कंहिं खूह मां कंहिंखे आवाज़ु ॾेई रहियो हो।
हिन पेशाब करणु चाहियो पर न आयुसि। घणा ई ज़ोर लाताईं तॾहिं मस रोकिजी हिनखे पेशाब आयो, पर तॾहिं बि हिनखे मोटण जी ख़्वाहिश जी तसली न थी। लाचार थी उस्ताद जे कमरे ॾांहुं वधियो। कमरे में लालटीन ॿरी रहियो हो। उस्ताद गंजी ऐं गोॾ में हिकु टंग ॿीअ टंग जे गोॾे ते चाढ़ियो लेटियो पियो हो। साम्हूं टेबल ते हिकु बोतल रखियल हुई ऐं 2 गिलास। अड़े एतिरी देरि काथे हुए? उस्ताद हिनखे तेज़ नज़रुनि सां ॾिसंदे सवाल कयो। हिन को बि जवाबु न ॾिनो, चुपचाप ॾकंदो रहियो। उस्ताद हिनखे ॾकंदो ॾिसी कुझु नरमाईअ सां चयो, छोरा ॾकी छो पियो? डपु थो थिए छा? आउं तोखे खाई कोन वेंदुसि। अची मुंहिंजे टंगुनि खे ज़ोर ॾे। हू वधी अची खट जे अॻियां बीठो ऐं हॿकंदे हथ हिन जे टंगुनि ॾांहुं वधायईं। मथे चढ़ी वे, सवलीअ तरह ज़ोर ॾे। हू खट ते चढ़ियो ऐं आहिस्ते आहिस्ते ज़ोर ॾियणु लॻो। हिनखे उस्ताद जे वारनि सां झिंझियल टंगुनि में हथ विझंदे अजीब बुछां अचणु लॻी, पर पाण ते जबर करे ज़ोर ॾींदो रहियो। ऐं घड़ीअ खां पोइ हिन ॾिठो त उस्ताद निंड खां घोंघरा हणी रहियो। हिन जी दिलि तां ॼण ॿार लही वियो ऐं हू आहिस्ते आहिस्ते थी खट तां लथो। अञा हिन दर ॾांहुं मुंहं ते कयो त उस्ताद जो आवाज़ु कनि पियुसि ऐं हू सॼो लर्ज़जी वियो। अड़े छोरा काॾे थो वञी? साईं अव्हां खे निंड अची वई हुई। चङो ई गिलास धोई अचु। उस्ताद हिन ॾांहुं कुझु अजीब नज़रुनि सां ॾिठो। हू नल तां गिलास धोई आयो। उस्ताद बोतल खोले थोरो थोरो ढुक ॿिन्ही गिलासनि में विधो ऐं हिनखे चयाईं, हिन घुघीअ मां ॿिन्हिनि में पाणी भर। जॾहिं हू पाणी भरे आयो तॾहिं हिकिड़ो गिलास हिन ॾांहुं वधाए चयाईं, अचे हा ही पी। जेसिताईं कुझु सोचे तंहिंखां अॻु उस्ताद हिकु ई गीत में गिलास ख़ाली करे छॾियो। बोतल खुलण सां सॼे कमरे में अजीब खटी खटी बुई फैलिजी वई ऐं हू सम्झी न सघियो त उहा बुई छाजी हुई। हू अञा हुन सोच में हो त उस्ताद हिनखे चयो, छोरा पी न, शरबत आहे, तबियत थधी करण लाइ आहे। उस्ताद जे अखियुनि में हिकु शरीर जोत अची वई। हिन रिझंदे रिझंदे गिलास में हथु विधो ऐं चपनि ताईं आंदाई। हिन महसूसु कयो त उहा खटी खटी बुई उन गिलास में बि हुई ऐं निहायत तेज़। हिकु ढुक ऐं निहायत तेज़ हिन ढुक भरियो ऐं ज़रे घटि अटोड़जण ते हो ऐं हिकदमि उते ई गुरड़ी करे कढी छॾियईं। हीउ त निहायत कड़ो हो, जहिड़ो ट्रू। छोरा ही शरबत पहिरीं कोड़ो लॻंदो आहे, पोइ कड़ाण लही वेंदसि। गीत ॾेई पी वञ। उस्ताद उहे लफ़्ज़ कुझु अहिड़े अंदाज़ में चया जंहिंमें मेठाज बि हो त धमकी बि। हिन वधीक सोचणु बंदि करे छॾियो ऐं गीत ॾेई सॼो गिलास पी वियो। पर हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त बाहि जी ॼिभी हिन जे निड़घट खे साड़ींदी हिन जे पेट ताईं वञी पहुती। शाबास, उस्ताद खिलंदे चयो, अचे ही 2 सिगरेट, हिकिड़ो मूंखे दुखाए ॾे, हिकिड़ो पाण पी। हिन सिगरेट दुखाया, हिकिड़ो उस्ताद खे ॾिनई ऐं हिकिड़ो पाण पीताईं। हिन अहिड़ो मज़ेदार सिगरेट अॻु कॾहिं बि न पीतो हो। पहिरियों 2 फूकूं त हिनखे ॾाढियूं मिठियूं मिठियूं लॻियूं। सिगरेट अध ताईं पहुती त हिन जी तबियत में हलकाण अची वई। हिनखे रखी रखी ईअं महसूसु थियो ॼण त हिन जी कुर्सी मथे खॼी रही हुई ऐं जीअं जीअं सिगरेट जी फूक ते भरियाईं तीअं तीअं मथे खॼंदी थी वई। उस्ताद जे आवाज़ ते वरी अची ज़ोर सां पट ते लॻी। भर गिलास, उस्ताद मुरकंदे चयो। हिन जे ज़हन में हाणे कंहिं बि क़िस्म जो डपु न हो। हू पाण खे आसमान ते उॾामंदो महसूसु करे रहियो हो। हिनखे लालटीन जी रोशनी सतरंगी मालूम थियणु लॻी। हिन उस्ताद ॾांहुं ॾिठो, पर बावजूदि रोशनीअ जे हू हिनखे चङीअ तरह ॾिसी न सघियो। हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त कमरे में सवें उस्ताद मौजूदु आहिनि जेके लहरुनि वांगुरु तरी रहिया हुआ। हर उस्ताद जो चहिरो ॿिए खां मुख़्तलिफ़ हो। हिन बोतल ॾांहुं निहारियो, सवें बोतलूं ऐं सवें गिलास मुख़्तलिफ़ टेबलुनि ते हिनखे नज़र अचणु लॻा। हिन पंहिंजे पाण खे थोरो धंधाड़ियो त सभु बोतलूं ऐं गिलास ग़ाइबु थी विया। फ़क़ति हिकु बोतल ऐं 2 गिलास ॼमी बीह रहिया। हू थियो बोतल मां ॻाढ़े शरबत जा वॾा ढुक विझी मंझंदि पाणी विझी हिकिड़ो उस्ताद खे ॾिनई ऐं ॿियो पाण चपनि ताईं आंदाई। ढुक भरियाईं त कड़ो बि न लॻुसि, न अॻिए वांगुरु बाहि जी ॼिभी मालूम थियसि। हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जे तारूअ खे उन ढुक जी ज़रूरत हुई ऐं ढुक भरण खां पोइ हिनखे सिगरेट जी ॿाड़ लॻी। टेबल ते पियल सिगरेट जो पाकेट हिन जे निगाहनि में नचणु लॻो। हाणे हिनखे उस्ताद जो डपु बिल्कुलु लही वियो
ऐं सिगरेट कढी हिकिड़ो दुखाए उस्ताद खे ॾिनाई ऐं हिकिड़ो पाण छिकणु लॻो। पहिरीं ई कश सां हिन खे वरी कमरे जी समूरी दुनिया नचंदे मथे खजंदे महसूसु थी। हिन परियां उस्ताद जो आवाज़ु ॿुधो, छोरा मौज में अची वियो आहीं? हू खिलणु लॻो। बेअख़्तियार टहक ॾियण ते दिलि चवणु लॻसि ऐं हू वाक़ई वॾा वॾा टहक ॾियणु लॻो। डुक भरींदे सिगरेट जा सूटा हणंदे हिन गिलास ख़तमु करे छॾियो। बेसाख्ता हिन जो हथु बोतल ॾांहुं वधियो, पर संदसि हथु उस्ताद पंहिंजे हथ में खणी झलियो। बसि घणेई पीतो अथई, हाणे कुर्सीअ तां उथी अची हंध ते वेह। हिन खे उस्ताद जा लफ़्ज़ बिल्कुलु सम्झ में न आया। हिन पंहिंजो हथु छॾाइण जी कोशिशि कई, पर उस्ताद संदसि हथु न छॾियो। हिन खे अलाए कहिड़ो ख़्यालु आयो ऐं हिन पंहिंजी सिगरेट ॾांहुं ॾिठो। सिगरेट जो मुंहुं हिन खे हिकु वॾो मचु नज़र अचणु लॻो ऐं हिन बिना कंहिं सोचियल इरादे जे सिगरेट जो ॿरंदड़ फुलो खणी उस्ताद जी ॿांह में टुंबियो। उस्ताद खां दाह निकिरी वई। अड़े साड़े छॾी कुते जा पुट! सिगरेट जो फुलो उस्ताद जे ॿांह जा केतिरा वार साड़े संदसि गोॾनि में किरी पियो। संदसि गोॾ में किरी पियो। अञा ॿांह खे महटण में हो त ओचितो छिरक भरे उस्ताद अहिड़ी उछल ॾिनी जो खट तां उथण सां संदसि गोॾनि जे खजण ते टेबल ऊंधी थी पई ऐं उस्ताद टेबल जे मथां वञी किरियो। संदसि मथो अची ज़ोर सां कुंड में पियल घुघीअ सां लॻो ऐं घुघी बि ऊंधी थी भॼी पई। उस्ताद जी गंजी पाणीअ में पुसणु लॻी। उस्ताद अञा ताईं पाण संभालण लाइ उते ई लुची रहियो हो ऐं संदसि गोॾ मां दूंहुं निकिरी रहियो हो। हिकिड़े हथ जो सहारो वठी हिन गोॾ परे उछलाए छॾी। उहो सॼो मंज़रु हिन जे नज़रुनि में सवें भेरा ज़रब थी नचणु लॻो ऐं हू वॾा वॾा टहक ॾियणु लॻो। उस्ताद खे बिना उघाड़ो ऊंधो थियल ॾिसी हिन जा टहक वधंदा विया ऐं टहक ॾींदे हू खंघि में अटोड़जणु लॻो। ओचितो हिन खे पंहिंजे पेट में हिकु वाचूड़ो उथंदो महसूसु थियो। हिन जा टहक बंदि थी विया ऐं हू पेट खे हथु ॾेई उथियो। वाचूड़ो संदसि निड़घट ताईं अची पहुतो हो ऐं हिन खे ईअं महसूसु थियो ॼणु त संदसि पेट आंडनि सूधो उथली पवणु ऐं उबतो थियण ते हो। हिन कुर्सीअ जे ॿांह जो सहारो वठी उथण जी कोशिशि कई ऐं ओॾी महिल हिकु वॾी उल्टी पाण मुरादो हिन जे इरादे जे ख़िलाफ़ु वॾे आवाज़ सां हिन जे वात मां छुटी निकिती। उस्ताद उन वक़्तु उथण वारो ऐं उल्टी सिधी हुन जे मथे ते अची पई ऐं लार करे हिन जे अखियुनि ऐं मुंहं ते फैलजणु लॻी। माजा उस्ताद जी ॻाल्हि संदसि वात में ई रुकिजी वई। उल्टी संदसि हेठिएं चप ते किरी हिन जे ॾंदनि में फैलजणु लॻी। घड़ीअ में उन किरहत खां उस्ताद जो सॼो सतु मोकिलाए वियो ऐं हिन ख़ुदि बि पेट खे हथु ॾेई हिकु वॾी उल्टी करे विधी। अनूअ में पाण संभालणु कोन हो ऐं उते ई उल्टियूं कंदो रहियो, जेके हाणे उस्ताद जे मथे जे बदिरां ॻिची ऐं पुठनि ते पवणु लॻियूं। उस्ताद वरी टेबल जी टंग ते ज़ोर ॾेई उथण जी कोशिशि कई, पर पटु आलो थियण जे करे टेबल परे सुरी वई ऐं हू वरी बूथ भर पंहिंजे ई उल्टीअ में किरी पियो ऐं संदसि सॼो मुंहुं उल्टीअ में लिफिजी वियो। गच वक़्तु उल्टियूं कंदे अनूअ खे घड़ीअ लाइ कुझु सामत आई, पर कमरे जी हर चीज़ हिन खे आॾी उबती नज़र आई। हिन उथी बीहण जी कोशिशि कई, पर हिन खे पंहिंजा क़दम ज़मीन बदिरां आसमान ते पवंदा महसूसु थिया। हिन वरी हिकु भेरो पंहिंजे कंध खे ज़ोर सां धूंधाड़ियो त घड़ीअ लाइ हर चीज़ बीही रही ऐं हिन क़दम अॻिते वधायो। संदसि आॾो उस्ताद जो ऊंधो पियल जिस्म हो ऐं हिन उन जिस्म खां बचण लाइ वॾी बिरांग भरण जी कोशिशि कई त धूउ अची उस्ताद जे चेल्हि ते धड़ाम थी किरियो। उस्ताद जे वात मां हिकु दॿियल आं जो आवाज़ु आयो। हू वरी पाण संभाले उथियो ऐं दरवाज़े खां ॿाहिरि निकितो। ॿाहिरि थधी हवा जे हिकु झूटे वरी हिन खे घुमाटी ॾेई छॾी ऐं ईअं थिड़ंदो थाबड़ंदो हू हेठि लहण लाइ दरवाज़े ताईं आयो। कुझु वक़्तु दरवाज़े जे ताक ते हथु रखी बीही रहियो। हिन खे वरी उल्टीअ जो ख़्यालु थी रहियो हो ऐं सॼो बदन पघिरजी वियो होसि। पघर हूंदे बि हिन जो सॼो बदन ॾकणु लॻो। उन ॾकिणीअ में हिन जा ॾंद बि खड़कणु लॻा। सॼो बदन किरड़ीअ जे कटियल पुछ वांगुरु पे रफियुसि। हिन कड़ो लाथो ऐं हेठि गैरेज में घुघ ऊंधाई हुई। हिन ॾकंदे ॾकंदे ॿई हथ दरवाज़े जे चूड़ीअ में विझी पेर ॾाकण ते रखियो
ऐं उन महिल हिन खे महसूसु थियो त ॼणो हू कंहिं ऊंदा ई खूह में किरी रहियो हो। हू ॿ ॾाका हेठि लथो, पर पोइ हिन जे ॾकंदड़ पेरनि ॾाकण खे छॾे ॾिनो ऐं संदसि हथ दरवाज़े जे चूड़नि मां निकिरी विया। कारी वांध में हिन खे सावा पीला तिरड़ा नज़र आया ऐं हू धड़ाम थी अची कंहिं जिस्म जे मथां किरियो। हेठां लालूअ रड़ कई, अड़े घोड़ाड़े! साॻिए वक़्तु ॾाकण पंहिंजी जाइ तां हटी अची अनूअ जे मथां किरी, पर अनूअ में का बि चुरपुर पैदा न थी ऐं न हिन खे उन जे धक जो अहसासु थियो। हू बेसुध थियो उते पियो रहियो। लालूअ ॾाढी मुश्किल सां हिन खे पाण तां हटायो। ईअं करण सां ॾाकण अनूअ खां थिड़ी अची खेसि मग़ज़ में लॻी। लाशौरी तरह हिन ॿई हथ खणी मथे ते ॾिना, पर लालूअ खे कुझु बि सम्झ में न आयो त छा थियो। फ़क़ति हिन खे एतिरो ख़्यालु आयो त शायदि अनू दारू पी आयो हो। जाॻण सां ई हिन खे अनूअ मां ॻाढ़े जी धप आई हुई। लालूअ ॾाकण जे धक खे अञा बि न सुञातो। हिन ईअं सम्झो ॼणो कंहिं खेसि कंहिं बुंडीअ जो ज़ोरदार धकु हणी कढियो हो। अनूअ जे किरण सां संदसि हिकिड़ी ॿांह में ॾाढो धकु लॻो ऐं हिन खे ॿांह चोरींदे ठूंठ में सूरु पइजी थी वियो। शायदि ॿांह भॼी पई हुई। हिन सोचियो। उन सोच ई हिन खे ड्रेजारे छॾियो ऐं हिन खे रोअणु अची वियो। ऊंदहि में ख़ामोश ॻोड़ा ॻाइणु लॻो। हिन ॿी ॿांह सां सुते ई हिकु मुक अनूअ जे पुठनि ते वहाए कढी, पर अनूअ में का चुरपुर पैदा न थी। हरामी भेण सां ॿुॾो पियो आहे, तरस सुबुह जो ख़बर वठंदुसि। ईअं चई लालू वरी ॿांह मुतालिक़ सोचण ऐं सम्झण जी कोशिशि करणु लॻो। ओचितो वरी हिकु ठकाउ थियो। का शइ भॻल कार जे मथां किरी। उन सां गॾु कंहिं वरी रड़ कई, अड़े घोड़ाड़े मरी वियुसि। लालूअ खे अची नऊं डपु थियो त पक पुलिस पहुची वई ऐं हू दरवाज़े ॾांहुं भॻो। गुलू बि हुन ठकाउ ते जाॻी पियो। अड़े लालू, छा थियो? लालूअ वेंदे वेंदे चयो, भेणा भॼ, पुलिस अची वई। गुलूअ जी निंड उॾामी वई ऐं हू बि दरवाज़े ॾांहुं भॻो, पर वरी अनूअ जी यादगिरी आयसि। मोटी आयो। अनूअ जी गूण ख़ाली ॾिठाई। संदसि दिलि खे झोॿो अची वियो। हींअर बणसां यार खे छॾे पाण भॼी वियो। हिन चपनि में भुणकियो ऐं तिखो तिखो ॿाहिरि निकिरी वियो। हिन लालूअ खे भॼंदे ॾिठो। डुक पाए हू बि वञी साणसि गॾियो। सहकंदे खां पुछियईं, यार पुलिस आई किथां? पुलिस लाइ ॿाहिरियों दरवाज़ो खोलणु मुश्किल थोरो ई आहे। लालूअ दलील ॾिनो। अनू किथे आहे? दारू पी ॿुॾो पियो आहे। मुंहिंजे मथां थिड़ी अची किरियो। ज़रे घटि ॿांह भञी वेंदी अथसि। हिन साॼी ॿांह खे हथ में झलींदे चयो, ॾाढो सूरु पई करे। गुलूअ खे यकीन न आयो। वरी बि पुछियईंसि, पोइ उस्ताद खे छो न सॾु कई? पुलिस खे मूं नंढो उस्ताद ॾींदो आहे। वॾे उस्ताद जो चवणु आहे त पुलिस अचे त हिकदमि नंढे उस्ताद खे इतलाह ॾियो। हू डुकंदा अची हिकु दरवाज़े अॻियां बीही रहिया ऐं ठक ठक कयऊं। कुझु वक़्तु को बि जवाबु न आयो। पोइ स्लीपरनि जो खड़को थियो ऐं नंढे उस्ताद कड़ो खोलियो। छोड़े, छा आहे लालू? गुलूअ सुञातो त ही उहो ई साॻियो महसन हो जंहिं खेनि होटल वारे खां बचायो हो। उस्ताद किथे आहे? हिन वरी पुछियो। मथे सुतो पियो आहे, लालू हबकंदे चयो। माल किथे आहे? उते ई। रातो को बि ऐं काल्हो को बि? ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे। सूबेदार खे अञा काल्ह सुबुह जो हफ़्तो ॾेई आयो आहियां। चङो, हल त हलो। उस्ताद परियां हिकु बगीअ वारे खे सॾु कयो ऐं पाण अंदरां हिकिड़ी टार्च ऐं ॿिए हथ में का शइ खणी वर में हयाईं। गुलूअ ॾिठो त उहो पिस्तौल हो, साॻियो जहिड़ो वॾेरे वटि हूंदो हो। गुलूअ खे अलाए जे छो अची ॾकणी वरितो। बगीअ मां लहण वक़्तु नंढे उस्ताद चयो, अड़े किथे आहे पुलिस? पुलिस हुजे हा त ॿाहिरि सिपाही बीठल हुजे हा। दर खे ज़ोर ॾेई खोलियाऊं त हिकु झीणो आवाज़ ॿुधण में आहिनि, अड़े घोड़ाड़े, अड़े लालू। नंढे उस्ताद दरवाज़ो बंदि करे टार्च ॿारी त सॼो गैरेज रोशन थी वियो ऐं हिकु अनोखो मंज़र नज़र आयो। भित जे पासे खां अनू ऊंधो थियो सुतो पियो हो ऐं संदसि भरिसां ॾाकण टेॾी थी पई हुई। ॿिए कुंड में भॻल मोटर जे पुठियां ॾाकण ग़ाइबु हुई ऐं ॾाकण वारी जाइ ते कंहिं माण्हूअ जी उघाड़ी टंग नज़र अची रही हुई। नंढो उस्ताद वधी आयो ऐं टार्च किरियल माण्हूअ जे मुंहं ते हयाईं
ऐं हिन खां रड़ निकिरी वई। उस्ताद हू वधी उस्ताद जे भर में पहुतो। उस्ताद जे मुंहं ते रत गाॾण का शइ थफी पई हुई। संदसि वार बि कंहिं गप में लिता पिया हुआ। संदसि गंजी बि सॼी आली थी पई हुई। पेट खां हेठि हू बिल्कुलु उघाड़ो हो। संदसि हिकिड़ी टंग संदसि जिस्म जे हेठां ॿीणी थी पई हुई ऐं ॿी टंग सिधी सिधी पई हुई। हिकिड़ी ॿांह मां कराईअ वटां रतु वही रहियो हुउसि। उस्ताद छा थियो? उस्ताद को बि जवाबु ॾिनो। हिन हिक ॿांह जे ज़ोर ते सिधो थियण जी कोशिशि कई पर दांह करे वरी किरी पियो। लालू ऐं उस्ताद वधी ॿिन्हिनि ॿाहुनि खां झले खेसि उथारण जी कोशिशि कई पर उस्ताद खां वरी दांह निकिरी वई ऐं हिन ॼण त रोंदे चयो, अड़े घोड़ाड़े, मुंहिंजी टंग भॼी पई आहे, सिघो इस्पताल पहुचायो। अड़े लालू, डोड़ टैक्सी करे अचु। उस्ताद नंढे लालूअ खे हुकुम ॾिनो। लालू तकिड़ो तकिड़ो वरी ॿाहिरि निकिरी वियो। उस्ताद किंझंदे चयो, उहो सभु कमु उन छोरे अनूअ कयो आहे, पर पहिरीं मूंखे साफ़ु करियो, मथां वञी मुंहिंजा कपिड़ा खणी अचो ऐं मुंहिंजो मथो ऐं मुंहुं साफ़ु करियो, धप खां साहु थो वञे। नंढो उस्ताद ॾाकण सिधी करे मथे चढ़ी वियो ऐं उते जो मंज़रु ॾिसी घणी ॻाल्हि सम्झी वियो। तकिड़ो तकिड़ो लोटो पाणीअ जो ऐं कपिड़ा खणी लही आयो। गुलूअ जे मदद सां हिन जी गंजी लाहे संदसि मुंहुं ऐं वार धोताईं ऐं सॼे बदन खे आले कपिड़े सां साफ़ु करे खेसि साफ़ु कपिड़ा पाताईं। मथे ऐं वात मां वहंदड़ रतु वरी शुरू थी वियो, जंहिंसां उस्ताद जी कमीस वरी भरिजी वई ऐं कुझु छंडा गोॾ ते बि ॼमंदा विया। लालू टैक्सी वठी आयो। गुलू नंढे उस्ताद ऐं लालूअ खे टैक्सीअ वारे बि मदद कई ऐं हिननि उस्ताद खे खणी गाॾीअ में विधो। हलंदे महिल नंढे उस्ताद लालूअ खे चयो, कालो ऐं अॼोको माल मुंहिंजे घर छॾे अचु ऐं मथे वारो कमिरो ठीकु ठाक करे छॾ, जीअं का ख़बर न पवे, रुगो हंध खे बिगेड़े सिगेड़े छॾिजांइ। उस्ताद जी आला कपिड़ा बि मुंहिंजे घर वञी छॾिजांइ। पोइ टैक्सी हली वई। लालू मथे चढ़ी वियो। कमरे जी हालत ॾिसी हिन जे वात मां मार त सही निकिरी वियो। झटि झटि हिन कमिरो ठीकु कयो, तॾहिं बि फर्श धोअण ऐं शीशनि जा टुकड़ा मेड़ींदे हिन खे कलाकु खनि लॻी वियो। हिकिड़े कॿट में हिकु अछे रंग जो दॿो रखियो, सो खणी सोघो कयईं। हेठि लही उन राति वारो टायर बि खणी ॿाहिरि निकितो। गुलू कंहिं अजीब डप ऐं ख़ौफ़ खां ऊंदहि ऊंदहि में गोॾनि में मुंहुं विझी वेठो रहियो। जॾहिं लालू हेठि लथो त हीउ बि हिन सां गॾु हलण लाइ ॿाहिरि निकितो। लालूअ चयो, तूं हिते तरस, नंढो उस्ताद अचण वारो हूंदो। ही टीन छा जो आहे? गुलूअ कुझु पंहिंजाइप मां पुछियो। कंहिंसां ॻाल्हि न कजांइ, हिन में चर्स भरियल आहे। हिन दॿे जी क़ीमत ख़बर अथई घणी आहे? हूंदी का 5-10 रुपया। गुलूअ मासूमियत मां चयो। चरिया पागल, अड़े ही लख जो न त 80,000 जो माल आहे। उस्ताद थे चयो त जे माल सुठो विकामी वियो त ही गैराज छॾे कंहिं सुठी जाइ ते हली रहंदासूं। गुलू लालूअ खे वेंदे ॾिसी हिन खे पोयां घूरींदो सोचींदो रहियो, जेकॾहिं उहो माल लालूअ खां पुरे भॼी वञे त, पर उनखे विकिणंदो कीअं, ऐं जे विकिणंदे झलिजी पियो त, उन ख़्याल ईंदे ई हिन उहो इरादो तर्क करे छॾियो। हू वरी गैराज में दाख़िल थियो। हिनखे ओचितो अनू यादि अची वियो ऐं हिन जी दिलि खे झुबो अची वियो। हिनखे उस्ताद जा लफ़्ज़ यादि पिया। छा अनू ऐं उस्ताद पाण में विढ़ी पिया हुआ? ऐं ही दारू पीअण जी लालूअ कहिड़ी ॻाल्हि थी कई? हू वधी अची अनूअ जे भर में वेही रहियो। हिनखे पंहिंजो माज़ी यादि अची वियो। हीउ त संदसि ॿारोतण जो यार हो ऐं कॾहिं बि हिक ॿिए खां जुदा न थिया हुआ। ॾुख बुख में गॾु, अणमंगायुनि ऐं मारुनि में बि गॾु हुआ। अॼु अनू शायदि अकेले सिर मारा खाधी हुई। हिनखे ॼण त उहा बेइंसाफ़ी महसूसु थी। अधु मार त हिन खे बि मिलणु घुरिजे हा। अनूअ पारां उहो ख़्यालु ईंदे ई हिन अनूअ जे वारनि में हथु फेराईंदे सॾु कयो, अनू। पर अनू चुरियो बि कोन। केतिरा ई सॾ कयाईंसि पर अनूअ को बि जवाबु न ॾिनो। हिन खेसि ॿांह खां झले धूधाइणु शुरू कयो, पर अनू जहिड़ो मुर्दो थियो पियो। गलनि ते थफड़ूं बि हयाईंसि, पर अनू न जाॻियो। गुलूअ खे अची डपु थियो, शायदि उस्ताद अनूअ खे घुटो ॾेई मारे छॾियो आहे। खून, हिनखे मलंग जे खून वारो डपु बि यादि आयो ऐं हाणे वरी अनूअ जो खून। ऊंदहि में हिन जी साह खणण जी चुरपुर ऐं आवाज़ बि ॿुधण में न पिए आयो। लालूअ बि अचण में देरि कई। हिनखे अची उन ख़्यालु वरायो त शायदि उस्ताद लालूअ सां सलाह करे
अनूअ जे खून में खेसि झलाईंदो ऐं लालू पुलिस खे ॿुधाइण वियो। माल पहुचाइण जो ठलो बहानो हो। हिन जी दिलि ज़ोर सां धक धक करणु लॻी। हिन सोचियो त जेकॾहिं उहो हितां भॼी वञे त चङो थींदो, पर जेकॾहिं अनु जहिड़ो हुजे त पोइ हरू भरू गेदी ऐं कायर साबित थींदो। रख मौला ते मिड़ई चङी थींदी। हिन हिकु थधो साहु खणंदे सोचियो। हिन आख़िरी भेरो वरी अनूअ खे धुंधाइण जी कोशिशि कई, पर हू न उथियो। अलबत हिन ॾिठो त अनूअ जो जिस्म थधे हुजण बदिरां कुझु गरम हो। हिन जे ज़हन में उमेद जो हिकु तिरवरो जागी पियो। लालू दरवाज़ो खोले अंदरि आयो। दरवाज़ो खोलण ते पहिरियां जी पहिरीं कोजी कोजी रोशनी अंदरि लंघी आई। साॻे ई वक़्तु फजर जे बांग जो आवाज़ बि ॿुधण में आयो। गुलण लालूअ सां कुझु बि न ॻाल्हायो ऐं चुपचाप ॿाहिरि हलियो वियो। नाले में टपी हाजतूं लाहे नल ते मुंहुं हथ धोअण हलियो वियो। मोटण ते हिकु भॻल ठिकर में पाणी खणी आयो ऐं अची अनूअ जे मुंहं ते छंडा हणण वेही रहियो। अनूअ जे जिस्म में कुझु चुरपुर पैदा थी ऐं गुलूअ तक़रीबन प्यार मां सॾु कयो। अनू छॾ मूंखे सुम्हण ॾे, अनूअ भुणकंदे चयो। अनू आउं आहियां गुलू, सुबुह थी वियो आहे, उथ, गुलूअ थोरो ॾाढियां चयो। अनूअ उथण जी कोशिशि कई, पर वरी उते ई पइजी रहियो। यार मुंहिंजो त मथो थो फाटे ऐं निड़ी सुकी वई आहे, को पाणी त प्यार। गुलूअ जा समूरा अंदरि लही विया। हू जीअरो हो। हिक खां वरी बि ॿ चङा। हू तकिड़ो उथी पुराणी मोटर मां गिलास कढी पाणीअ सां भरे आयो ऐं अची अनूअ खे पियारियईं। अनूअ हिक ई गीत सां सॼो गिलास पी वियो ऐं हिकु डिघो साहु खयईं, पर ॿई हथ खणी मथे विधाईं। यार ॾाढो सूरु आहे मथे में, हिन झीणे आवाज़ में चयो। उथी मुंहुं हथ धो ऐं ॿाहिरीं हवा खाओ त लही वेंदे। गुलूअ खे पंहिंजे साथीअ सां हमदर्दी वधंदी वई। हिन सहारो ॾेई अनूअ खे उथारियो ऐं खेसि ॿाहिरि वठी आयो। नल ते बीही अनूअ ॾंदनि खे आङुर सां साफ़ थिए कयो त वरी पेट खे हथु ॾेई वेही रहियो ऐं हिकु वॾी उल्टी करे विधाईं। केतिरो वक़्तु आत ॾींदो उल्टियूं कंदो रहियो। जॾहिं उल्टी बंदि थियसि तॾहिं हिन पंहिंजो मथो खणी नल हेठां ॾिनो। हिन जे मथे में सूरु वधंदो थी वियो ऐं ईअं थिए महसूसु थियो ॼणो त का धवण पई धए। रखी रखी सूर जी अहिड़ी सट ते उभिरियसि जो हिन खां दाह निकिरी थी वई। मथे जे सूर सां गॾनि खे पंहिंजो सॼो जिस्म ऐं पुठा ॾुखंदा थिए महसूसु थिया। मथे जे सूर सां गॾु हिन खे पंहिंजो सॼो जिस्म ऐं पुठा ॾुखंदा महसूसु थिया। कमीस जे पलांद सां मुंहुं उघंदे हू नल तां उथी खड़ो थियो, पर हिन जे मथे जो सूरु हिन खे लौंदड़ियुनि में लहंदो रहियो। गुलू पुछी वेठो, हीअर भेण सां मूं सम्झो त तूं मोह पियो हुए, छो? मूं केतिरा सॾ कया मां, धुंधाड़ियूं ॾिनई मां, पर तूं असुलु चुरीअ ई बि न थिए। बांह मथे खणी खणी जो छॾियां त फ़हको करे किरी थिए पई। मूंखे ख़ुदि ख़बर न आहे त मूंखे छा थियो। उस्ताद सां विड़ियो हुए छा? गुलूअ थोरो हॿकंदे पुछियो। न, छो? हू सॼो रतो रत थी पियो हो ऐं संदसि हिकिड़ी टंग बि भॼी पई आहे। हाँ, सो कीअं? अनू कुझु सोच में पइजी वियो। हिन जे ज़हन में यादि जा कुझु तिरवरा जाॻिया ऐं वरी ग़ाइबु थी विया। ऐं पोइ हिन चयो, मूं त खेसि राति चङो भलो ॾिठो हो, तो कुझु बि न कयसि। मतां मलंग वांगुरु वरी बि गुलू हॿकी वियो। हिन खे ख़बर हुई त उहा ॻाल्हि अनूअ खे वितां कढी छॾींदी हुई। न न, मूं त कुझु न कयोमांसि। त पोइ पक राति को खेसि मारण आयो हो ऐं अची हॾ गुॾ भञी वियो अथसि। नंढो उस्ताद जंहिं पाण खे हिन मानीअ वारे सेठ खां बचायो हो, सो इस्पताल खणाए वियो अथसि। असुलु बिन मरण में हो। हू अची गैराज जे दरवाज़े ताईं पहुता हुआ ऐं हू अञा अंदरि घिरण ते हुआ त नंढो उस्ताद बि अची लथो। गाॾीअ वारे खे पैसा ॾेई मुंहुं वरायईं त अनू ऐं गुलूअ खे ॾिठाईं। अॻिते वधी अनूअ खे अहिड़ी थपड़ हयाईं जो हिन जो मथो वञी दरवाज़े सां लॻो ऐं थाॿड़जंदो किरी पियो। वरी हिकिड़ी लत ठका करायईंसि ऐं उते ई मुकनि ऐं लतुनि सां वठी वियुसि। अनूअ जी रड़ हेठि रड़ मथे घोड़ाड़े अबाड़े कंदो रहियो, पर नंढो उस्ताद न मुड़ियो। गुलूअ हिन खे बचाइण लाइ उस्ताद जी बांह खे झलण जी कोशिशि कई,
त हिनखे अहिड़ो धिको ॾिनई जो हू बि थिड़ंदो वञी विच रस्ते ते किरियो। नंढे उस्ताद जे वात मां गार जो धूड़ियो पेर वसियो। केतिरा राहगीर ऐं नल ते पाणी भरण वारा अची मिलिया ऐं आख़िर हिकु माण्हूअ वधी छॾाइण लाइ पुछियो, छा कयो आहे हिन छोकिरे? भेण सां बुखियो ॾिसी काल्ह कम सां लॻायो अथऊं त अॼु राति चोरीअ ते संभरिया आहिनि। साईं, मूं चोरी कान कई आहे। साईं, मूं चोरी अञा अनूअ जुमिलो बि पूरो न कयो हो त वरी हिकु ॿ हथड़ियूं धक लौंदड़ीअ वटि अची लॻसि। अञा अनूअ जुमिलो बि पूरो न कयो हो त वरी हिकु ॿिए हथड़ियो धक लौंदड़ीअ वटि अची लॻुसि ऐं हू पट में लेथड़ियूं पाइण लॻो। एतिरे में हिकु सूबेदार ऐं ॿ पुलिस वारा अची पहुता। उस्ताद सां ख़ुशि ख़राफ़त कई ऐं गुलू ऐं अनू ॾांहुं इशारो करे चयाईं, सूबेदार साहिबु, हीअ आहिनि उहे मरदूद छोरा जन चोरी थिए कई। ऐं उस्ताद जॾहिं खेनि झलियो तॾहिं मोटर मां हैंडल सां खेसि धके छॾियो अथनि ऐं आउं खेसि मरण जहिड़ी हालति में इस्पताल छॾे आयो आहियां। पुलिस वारा वधी आया ऐं हिकिड़ी गुलूअ खे ॿांह खां वरितो ऐं ॿिए अनूअ खे उथारे बीहारियो। ॿिन्हिनि खे हथकड़ी हणी बीही रहिया। सूबेदार गैराज में उस्ताद सां गॾु हलियो वियो। अंदरां हिकिड़ो हैंडल खणी आया जंहिं ते रत जा निशान बि हुआ ऐं थोरी देरि खां पोइ पुलिस ॿिन्हिनि खे वठी हली वई।